अच्छा ईअं ना आहे कि नाम जपण सां दुख न ईंदा आहिनि, वो तो कर्मनि जे हिसाब सां असांखे दुख त भोगणा ई आहिनि, है न, उन्हनि खां त कोई न बचंदो। संत माधव दास थिया आहिनि, उन्हनि खे शारीरिक रोग हुयो त उन्हनि भगवान खे प्रार्थना कई, भगवान उन्हनि सां ॻाल्हाईंदा हुया, चयो प्रभु तव्हां त समर्थ आहियो, तव्हां चाहियो त हिकिड़े इशारे में मुंहिंजो सॼो रोग दूर करे था सघो, त तव्हां इहो दूर छो न था कयो, मां त तव्हांजी भक्ति कंदो आहियां, तव्हांजो भक्त आहियां, ऐं तव्हां त मूंसां रूबरू ॻाल्हाईंदा आहियो। भगवान अची उन्हनि जी सेवा कंदा। तॾहिं भगवान ॾाढो सुंदर जवाब ॾिनो। भगवान चवनि था भाई मां तोसां ॾाढो प्रेम कंदो आहियां भक्त माधव दास, पर मां चाहियां थो तूं इन ई जन्म में सभु पंहिंजे कर्मनि जो हिसाब ॾेई छॾ, ताकि कुछ बाक़ी न रहे, वरी तोखे जन्मनि जन्मनि में भटकणो न पए। मां चाहियां तो हिन ई जन्म में सभु भोगे वठ भाई, मां चाहियां तो तुंहिंजो दुख दूर तो करे सघां, पर कॾहिं न कॾहिं वरी तोखे अची पकड़ींदो उहो। हाँ ईअं थींदो आहे न भाई, तन में बि कोई तकलीफ़ ईंदी आहे, डॉक्टर तुरंत पेन किलर ॾींदा आहिनि, भाई हाली वठ राहत मिली वेंदे, पर जेसि ताणी दवा जो असर हूंदो आहे तेसि ताणी ठीकु आहे, पर आख़िर वरी उहो रोग असांखे सताईंदो आहे। भगवान चवनि था वरी कहिड़े न कहिड़े जन्म में तोखे हुनजो हिसाब ॾियणो पवंदो, मां चाहियां तो इहो ई तुंहिंजो आख़िरी जन्म हुजे, सभु भोगे वठ भाई, सिधो भोगे करे मुंहिंजे धाम में अच। इहो भगवान जो जवाब। तो ईअं न सोचे कोई कि भाई असां भक्ति कंदासीं, नाम जपींदासीं, कथा कीर्तन कंदासीं, गुरुनि जे दर जी सेवा कंदासीं, संतनि जो संग कंदासीं, रोज साध संगत में अची वेंदासीं त असांखे कोई तकलीफ़ न ईंदी, दुख न ईंदा, न न, पर उहो भगवान दुख सहण जी शक्ति ॾींदा आहिनि। राम नाम औखद दिया, नाम जपण सां उहो दुख बि भगवान जो ॾिनल मिठो लॻंदो आहे, उनमें भी कृपा महसूस थींदी आहे, वो तॾहिं जॾहिं कोई नाम जपे। चओ राम हरे कृष्ण जय श्री कृष्ण, चओ न भाई जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण। यही तो दवा है, यही असली दवा है, यही असली दवा है, और यही दवा असां वठण न चाहींदा आहियूं। चओ राम हरे राम। ये दवा असांखे सतगुरनि जी कृपा सां, संतनि जी कृपा सां, भक्तनि जी कृपा सां मिलंदी आहे, साध संगत जी।